अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह इंशाअल्लाह खुश आयो खैर ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह दुआ खैर खैर इंशाअल्लाह मां मुखे जो बिहारे छदी हाँ कम पटे आओ बियो छा हवा कम काफी मसाला पटे विया हाँ बेहतरीन सेट छडाए वियो पंहिंजा आउटडोर वाइन अप थी है हाँ ऑलमोस्ट माना स्पेल जो नी न न माना मुखे जो बिहारे होते बाबा वो माजिद सा सीन दवा हाने माजिद पुते का माजिद उत्ते कैमरा ते बिठो ना ठीक है न न माजिद हो करीम माजिद उन्नड़ आई मां अच्छा उते देव जेको हमरा है भाऊ जो उन वो पुते काबू लगो पिया उनके छो न बुरायो बाबा वो हमरा है जो ना काम यो फाइट जो सीन हो ना फाइट कैसे ना हेलो ठीक है हाणे ता के रड़ियूं हुयूं ए गुलण ए मन कुटको चाड़ी ता उते सटको दी आयो ये इते सटको खाई आयो न वरी बि असा जे माण्हुनि खे कुटियो न हां हिनमल बि पंहिंजो शेरड़ी जो माण्हू पियो कुटिजे न उते हा अच्छा शेर अली वञी सटको ॾेई आयो न उन्हनि खे पलान हा ॾेई आयो मानो उन बदले में वरी उन्हनि सटको ना ये बच्ची हो जनी ड्रेसिंग को नहीं रात ये चालाकी करे ए मां ड्रेस छॾे आयो कलनि को बची वियो माया या ना है वो अचे न जय माजिदी कोने बाबा वो इधर मां अचे तो हुनजो आखिरी फाइनल टच जो ता जो ना ता जो एकड़ो सीन खड़का कैसा है है जो बाबा नवाब जो वक्त जो अचो अचो हलो कंहिंजो ॿियो केरु अथसि मां ही बस असा नवाब वक्त से यार जमाली छोकरा जमाली जावे जावे त बियर कंगो जी एला बीठे बाबा पैसे जो वने बाहर सीन करनो अदा ये वठ मां सीन करा आदि अची आ माजीदार अची आ केड़ो बरमार बस अदा फुआर ठीक को ना हां ता जो ना हां बचो इते कर दो बाहर शेर अली जो एकड़ो माजिद पकड़े तो वो हली गयो पढ़ावन से रिकॉर्ड अच्छो दा मामीर छाला खेरान मामीर काथे अरे सफा किदे तो मुथा में नहीं सफा ना ट्रेन तो सोलो रखियो तुम चाहे है ना सोलो शार्टर तो तुम मेहरबानी यार दोस्तन नी भला कुटको खाई आया यार कुटको हाने खाइन आया हुन सो वरी ॿियो वरी हेडे हाने कुटको खायो उनके जो दिनो जल्दी कर केड़े के बस बदलो थे हाँ उते तो जेको न दियो ता के नथे असद भाई ता कुटको ॾिनो न ओरे असद भाई वरी हिते बि असद भाई तो ॾे मुझे जो माण्हू के दिनो वरी हां उनन के दिनो दिनो ते कुटको तव्हांजो कहिड़ो ही जेको कपड़ा चेंज करो कपड़ा अच्छा उते छा थियो सीन में माना हाजन भाई जेको आहे के हाणे कुटका कढिया थिया न ॿी चमाट ॿी चमाट टी चमाट पोइ वरी कुझु सतारू जो ॿुधो न हिन चयो छा जी चयो असांखे कुटियो अथई पलांद कर तव्हां हिन लाइ घटि न कोन्हे चाहे कपिड़ा धूड़ कराए न वो सतारू जे कुटियो इने के ये खबर नहीं तो बी रात ही दो आने वरी हथे तो अचे आई वो बस की ने फोन आई ने भाई वरी ने खणी थियो अरे आ जाई हे रस्ते में अचन पिया असां सां गॾु हां बंद पे है ना हां इने के मोटायो थी ने अच्छा ये कुटको खाण विया वापस तू खणण वियो वे तांगे मा खाना मुंह पे हिने के कीए कुटियो आ ये ढोर के कुटियो तुम्हारे दसे दी एंड दिया हां
वरी बाबा वारे में थई हाँ वरी हिमल वारे में थई हिनखे ख़बर कोन्हे ई वरी मुंहिंजे साथी खे पकड़े वरी कुट कोड़े अब मां क्यों आ ना चलो तो हिन वटि जेके अचनि थिया कीअं कई आहे